सखर मां मासा ख़बर शेयर कंदालू। हफ़ीज़ लाशारी की रिपोर्ट मुताबिक सखर के इलाक़े टाउनशिप मां 22 ॾींहं पहिरियां पुरसरार तौर गुम थियल खोड़ावासी नौजवान अदीब समाजी कारकुन आमिर अंसारी जो अयां ताईं को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे, जंहिं सबबि वारसनि ऐं साथियुनि पारां सखर प्रेस क्लब आॾो क़ाइमु थियल एहतजाजी कैंप बदस्तूर जारी आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त आमिर अंसारी खे फौरी तौर बाज़ियाब कराए मंज़र आम ते आंदो वञे ऐं जेकॾहिं संदसि ख़िलाफ़ को केस या कानूनी कार्रवाई मौजूदु आहे त खेसि कानून मूजिबि अदालत में पेश कयो वञे। सखर प्रेस क्लब आॾो क़ाइमु एहतजाजी कैंप में मुस्मात नसीम अंसारी, इरम अंसारी, सलमा अंसारी ऐं ॿियनि शिरकत कई। मुज़ाहिरे आमिर अंसारी जी गुमशुदगी ते सख़्त ॻणती जो इज़हार कंदे मुतालबो कयो त लाॻापियल इदारा फौरी तौर कार्रवाई करे नौजवान के बाहिफ़ाज़त वारसनि हवाले कनि। मुज़ाहिरीन चयो त डिघो अरसो गुज़री वञण बावजूदि आमिर अंसारी बाबति का हतमी ॼाण न मिली सघी आहे। मुज़ाहिरीन मूजिबि 18 अगस्त 2026 ते आमिर अंसारी जी बाज़ियाबी लाइ सिंध हाई कोर्ट सखर बेंच में दरख़्वास्त पिणु दाख़िल कई वई आहे, जंहिंमें जवाब तलब करण लाइ 15 अगस्त तारीख़ मुक़ररु कई वई आहे।